दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था सभिनी खे भलीका आवाज़ पंहिंजो सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था असां ॻाल्हियूं किताबनि जूं जे सिलसिले हेठि प्रोग्राम कंदा रहिया आहियूं। असांजे अॼु जे हिन प्रोग्राम जो किताब आहे ख़ाली कैनवास, जेको सिंध ॿोली जी ख़ूबसूरत शाइरा, नामवर आर्टिस्ट शगुफ्ता शाह जी शाइरीअ जो मजमूओ आहे। शाइरी रुगो कैफियतुनि जो नालो न आहे, पर शाइरी इज़हार जो मुस्तर ज़रियो आहे ऐं शाइरी वसीले ई माण्हू पंहिंजनि दर्दीजनि, वार्ताउनि ऐं ख़ुशीअ जे लम्हनि खे मंज़र ते आणे सघे थो, जंहिंमें उहो फितरत या हसीन नज़ारनि में काइनात जे ख़ूबसूरत रंगनि खे इज़ारींदो आहे। हर शाइर जी अर्थ पंहिंजो उसन थींदी आहे ऐं हर शाइर जे दिलि जी महसूसात अलॻि ऐं निराली हूंदी आहे। का अहिड़ी हूंदी आहे जेका लोकनि जो समुंड ओरांगे अॻिते वधी ईंदी आहे ऐं का अहिड़ी हूंदी आहे जेका मासूम सुको ॿुधी बीह रहंदी आहे। इहे ॿई कैफ़ियतूं सॼी दुनिया जे माण्हुनि में मौजूदु हूंदियूं आहिनि। जेके असूं मुल्कनि खे ओरांगे अॻिते वधी वञनि उहे अहसास खां ख़ाली हूंदियूं आहिनि। उन्हनि शाइरनि वटि शाइरी कुझु लफ़्ज़नि जी जोरजत जो नालो हूंदी आहे ऐं जेका दिलि मासूम सुको ॿुधी बीह रहे उहा ई असुल तख़लीक़ात जी दिलि हूंदी आहे, जंहिं वटि दर्द खे महसूसु करण जो जज़्बो हूंदो आहे। हुस्न खे पसंदि वारी अखि हूंदी आहे, ख़्याल खे पेंट करण वारा हथ हूंदा आहिनि ऐं हुनखे चइबो आहे मुसव्विर शाइर। असांजी शगुफ्ता शाह मुसव्विर शाइरी आहे, छाकाणि जंहिंजे दिलि मासूम ॿार जेके आहिनि अखियूं दूर अंदेश दानिश्वर थींदियूं आहिनि ऐं संत फलसफ़ी जहिड़ा आहिनि। उहे बुनियादी तौर आर्टिस्ट आहिनि, पर उहे शाइरा कीअं बणी, बाद में कहाणीकार ऐं नाविल नगार ताईं कीअं पहुती, इहो हिकिड़ो इसरार आहे, छाकाणि जो फितरत जो उसूल हूंदो आहे। सोचींदड़ ज़हन लोचींदड़ हूंदो आहे। उनजे समाज खे गहरी अर्थ हूंदी आहे, उहो माहौल जी अकाशी करे ॼाणंदो आहे ऐं उहो इहो ई तख़लीक़ कंदो आहे जेको माण्हुनि में जागृता पैदा करे ऐं माण्हुनि जे ज़हन खे झंझोड़े जाॻाए। शगुफ्ता पहिरियों वक़्तु मुसव्विरी खे ॾिनी, पोइ जॾहिं ॾिठो त ॿियूं बि लतीफ़ सिंफ़ूं आहिनि जेके माण्हुनि खे मोहे सघनि थियूं, तॾहिं हिन कहाणियूं लिखियूं, नाविल लिखिया ऐं शाइरी पिणु कई। बुनियादी ॻाल्हि आहे ई जागृता पैदा करण जी, पोइ उहा कहिड़े बि नमूने करे सघे थी। उहा शाइरीअ में बि मुसव्विरी कंदी रही आहे। कहाणियुनि ऐं नावलनि में बि नक्श चिटिया आहिनि जेके सिंध जी सूंह जा अक्स आहिनि। हिन शाइरीअ में नज़म जी चूंड कई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में नज़म इज़हार जो आसान ज़रियो आहे, जंहिंमें माण्हू सभिनी पाबंदियुनि खां आजो हूंदो आहे। असांजे तमामु वॾे शाइर शेखयार बि शाखार नज़म लिखिया आहिनि, जिन में नसरी नज़म ऐं आज़ाद नज़म त पंहिंजे फन ऐं फ़िक्र में कमावत आहिनि। रविंद्रनाथ टैगोर खे नोबेल प्राइज़ बि गीतांजलि नज़म ते ई मिलंदो हो। दुनिया जे ॿियनि बि केतिरनि वॾनि शाइरनि नज़म खे इज़हार जो वसीलो बनायो आहे, निहायत आसान नमूने माण्हुनि ताईं पैगाम पुॼायो आहे।
असांजी शगुफ्ता बि शायदि नज़म जी चूंड करे पैगाम पहुचाइण जो आसान रस्तो कढियो आहे जेको यकीनन सभावीची आहे। ऐं आउं दवा सां चवां थो त सिंधी किताब ख़ाली किनवा सुतल ज़हननि खे झंझोड़े गाॻाईंदो, छाकाणि त हिन किताब में कई कथाऊं आहिनि, कई मुहबतूं आहिनि ऐं कई दर्द आहिनि। सभ खां पहिरीं आउं हिते तमीम नज़म हैदराबाद जा ॿ मंज़र पेश कंदुमि जेके हैदराबाद उरूज जे ज़वाल जो पस मंज़र हाज़िर कनि था। ऐं हैदराबाद ऐं मुंहिंजा प्यारा शहर, ऐं हैदराबाद ऐं मुंहिंजा प्यारा शहर, तुंहिंजे फिज़ाउनि में असां पंहिंजूं अखियूं खोलियूं, तुंहिंजनि थधड़नि हवाउनि में तलाशी कहिड़ियूं प्यारियूं तुंहिंजूं घिटियूं जंहिंमें असां रांदियूं कयूं। पंहिंजनि साथियुनि सां हथ में ॾेई स्कूल वेंदा हुआसीं, उन्हनि ई घिटियुनि में कॾहिं असांजा मासूम टहकड़ा भुंजंदा हुआ। तुंहिंजनि ख़ूबसूरत हवाउनि ऐं फिज़ाउनि में वधी वॾा थियासीं, केॾो सुकून प्यार ऐं इत्मीनान हो। सिंधी ऐं गैर सिंधीअ में को फ़र्क़ु न हो, सभु गॾु पढ़ियासीं, रांदियूं कयूंसीं। हैदराबाद जो उहो हसीन शहर जॾहिं दहशतगर्दीअ जो गढ़ बणजणु शुरू थियो त न उहे मोहबतूं रहियूं हुयूं, न उहे तरस बचिया हुआ, न उहे हवा हुयूं जेके सॼी दुनिया में मशहूर हूंदियूं हुयूं। माण्हू मुसाफ़िरियूं करे अची हैदराबाद जे हवाउनि में थक भॼंदा हुआ। हैदराबाद जे मोहबतनि ऐं महिमान नवाज़नि जा दास्तान त बसि किताबनि में ई रहिजी विया आहिनि। ऐं तॾहिं हुनजी दिलि धरती उथी ऐं हुन ॾिठो मंज़र बदिलजी वियो आहे। हाणे शहर में एम्बुलेंस जा सायरन, रोअण ऐं फुॾकण जा आवाज़, ज़ख़्मियुनि जी चिंगार, ॿारनि में औरतूं रही, रेडियो ते ऐलान, शहर में अणॼाणायल मुदे लाइ तरक़ियो। शहरनि खे जॾहिं तरक़ियो लॻंदो आहे त ज़हन मखलूज बणिजी वेंदा आहिनि, कला ख़ामोश थी वेंदी आहे, शहर उबाणका बणिजी वेंदा आहिनि ऐं उसन खे गिरहण लॻी वेंदी आहे। या वरी सम्झे हिन नज़म मुर्खनि जी भोगना खे ॾिसजे। मुर्खनि जी भोगना, मुर्ख केॾो ॾुखियो, उनजी भोगना को मूंखां पुछे। उहा मुर्ख जा तो रोशन सुबुह महिल मुंहिंजे मुख ते सजल ॾिठी। उहा मुर्ख तोखे नज़र करण लॻे, सारी राति जाॻंदे, ॾींहंनि साण जलंदे, हीर वाईंदे, हंजूं हारींदे, मूं मुंहिंजे दर्द खां तोड़ियो दरगुरी। काश उन मुर्ख जे पुठियां लिकियल मुंहिंजे अखियुनि जे आईने में तूं मुंहिंजी उहा पीड़ा ॾिसी सघूं। काश उन मुर्ख जे पुठियां लिकियल मुंहिंजे अखियुनि जे आईने में तूं मुंहिंजी उहा पीड़ा ॾिसी सघूं। हिन कैफ़ियत खे कहिड़ो नालो ॾिजे? रुॻो कैफ़ियत न आहे, पर अहसास आहिनि, प्रार्थना आहिनि ऐं हिकिड़ी अहिड़ी मयार आहे जंहिंमें दर्द बहे त प्यार बहे, अखियुनि जा उजादा बहिनि, इंतज़ार जी न खुटंदड़ कैफ़ियत बहे। हर माण्हू मुल्क जो मुतलाक़ी हूंदो आहे, पर उन मुल्क पुठियां दर्द जो दरिया कंहिंखे बि नज़र न ईंदो। पीड़ाऊं केर बि ॾिसण न आहे चाहींदो, चाहींदो आहे फ़र्क़ मुल्क। या वरी हिते बात जी गहराईअ खे महसूस करे। ऐं अमुन आओ दुखनि खां छिकायल असीं करे मुलार हीअं थियां शीतल धरतीअ ते वसूं। वात का अहिड़ी ॾसी ॾाढ रहे पोइ कीअं थी, ॾाढ रहे पोइ कीअं। धरतीअ ते अमुन जा सिर्फ़ माण्हू रखंदा आहिनि जिनजे दिलि में धरतीअ लाइ प्यार हूंदो आहे, एहसास हूंदो आहे। शगुफ्ता नज़म में अमुन खे इन ते पुकारे ॼण उहा ख़ुदा में बधाईंदी हुजे। केतिरी न मसूमियत आहे संतुन जे हाथ में, केतिरी न पीड़ा आहे ऐं उहा इल्तिजा थी करे त मुंहिंजी इहा धरती अमुन जो गहवारो बणिजे। को बि ॾाढ न हुजे, का बि रुसवाई न हुजे, वॾो फुड़ो बणिजी अमुन वसी पए। साॻी तरह शगुफ्ता ॼण त केतिरनि ई जायुनि ते अहिड़ो इज़हार कयो आहे जंहिं मां सिंध लाइ सम्झो मोहबत छोलियो वञे करण ते। हिन शाइरीअ वसीले मुख़्तलिफ़ पासनि जी छंछाण कई आहे ऐं ख़ासि करे असां वटि जनरेशन गैप जो अहम मसइलो छापियल आहे। उन रिहाई खे बहितर अंदाज़ में पेश कयो आहे। तूं जेकर का नई ॻाल्हि करीं, महमूद जे ख़िलाफ़ हली त उहा ॻाल्हि जिदत ऐं नवाण चइजे, छो जो तूं वॾो आहे। ऐं जेकर नई सोच ॾियां, निराली बात ॻोल्हां त इहा ॻाल्हि छुड़वाली ऐं बग़ावत चइजे,
नंढो आहियां जनरेशन गैप जी सदा डॉक्टर केस हिन जे बि मौज़ूअ जी चूंड कई आहे हुन में इंफरादियत ज़रूर आहे हिन जे मुल्क जी सरकार खे बि मज़ा आहे समाज में थींदड़ अंध ॾाढ ते हुनजी गहरी निगाह आहे इलेक्शन वक़्तु वोटनि जे नाले ते माण्हुनि खे कई ख़ूबसूरत ख़्वाब ॾेखारिया वेंदा आहिनि ऐं इलेक्शन गुज़रण खां पोइ उहे साॻिया माण्हू खे यादि बि कोन हूंदा आहिनि उनजी निशानदेही 5 सालनि लाइ नज़म में कई आहे माण्हुनि जो दर्द जीतो आहे उनखां सवाइ ॿिनि कई शाकार चिट खिचाइनि जिन मां हीउ नज़म दिलि कांदा वेंदड़ आहे बुर्श समूरा थी विया बेजान बुर्श समूरा थी विया बेजान कलम बि छॾे वियो साथ दात देरी रुची वई आहे शायदि सुकून मूंखे राति न आयो वरी त घुर्ज गाओ रूह खे ॻाल्हाइण लही दात देवीअ खे परचाइण लही हर माण्हू ख़ुशियुनि जी तलाश में हूंदो आहे हर माण्हूअ खे सुकून जी ॻोल्हा हूंदी आहे हर माण्हू सुहिणा ख़्वाब ॾिसणु चाहींदो आहे हिते असांजी हिन शाइरा सभिनी शयुनि खां फरारियत ठाहे थी उहा वरी बि घाव थी घिरे छाकाणि जो दात जी देवी हिन खां रुची वई आहे हिन जा बुर्श बेगान बणिजी विया आहिनि कलम बि साथ छॾे वियो आहे हिन में छा जेको पैगाम पहुचाइण चाहियूं आहिनि उहो सम्झण जी ज़रूरत आहे माण्हूअ मां जॾहिं अहसास ख़तमु थी वेंदा आहिनि त हुनजी तकलीफ़ रुसी वेंदी आहे ऐं उहे अहसास तॾहिं ख़तमु थींदा आहिनि जॾहिं माण्हू अजाए घमंड में अची वेंदो जंहिंखे माण्हू ऐसी सिहत ऐं सुकून जो नालो ॾींदा आहिनि त असुल में उहा अहसासनि खां वांधी छसी ज़िंदगी हूंदी आहे इहो ई सबबु आहे जो भाव ब्रेक थिए सगुफ्तार पंहिंजे लिखनि में खुलियो सच लिखी पए ऐं खुलियल फॉर्मनि खे हुन वॾे वाक़े सच ॻाल्हायो आहे ऐं जा जुरत उहो माण्हू करे सघे थो जेको पंहिंजे किरदार में उजो हूंदो आहे सगुफ्तार जो किरदार बात जे खुड़ंदी आहे शफ़ाफ़ आहे तॾहिं त हुनखे रोशन सुबुह जो पूरो वेठा आहे ऐं तंहिंखी रोशन सच खे कीअं थी रोके सघे कारी कारी राति ऊंद जो परदो चीरे नेक्स्ट थी वई आहे किरदार नेक्स्ट थी वई आहे किरदार मजमूई तौर शम्स नज़म ऐसा थी आहिनि जिन में धर्त बहे त रोमांस बहे प्यार बहे त प्रेरणा बहे बेग मनारी बहे त मींहं वथाड़ा संदसि नज़मनि खे पढ़ंदे उन्हनि जे अध में छॾनि ते दिलि न थी सघे पर आउं चाहियां थो संदसि कुझु हाइसा बि थियनि जिन खे शगुफ़्ता पंहिंजो सिंधीअ जो वेश करायो आहे हिन जापानी शख़्स खे पंहिंजी ॿोलीअ जो रस्तो चक ॾिनो आहे जंहिंखे उन्हनि जो फनी निकालो थी पियो आहे ऐं शाइर जी वॾाई कढी आहे धाजनि सिनसनि खे बि पंहिंजो रूप ऐं स्वरूप ॾे उनमें बि पंहिंजी धरतीअ जो रूप फूके उनखे बि पंहिंजी सुञाणप ॾे ऐं शगुफ़्ता हुन में कामयाब ॿोलंदे न मां मस्जिद न मंदर छुटो खोले पोइ मुंहुं आॾो हर को पंहिंजो हूंदड़ तुंहिंजूं मुंहिंजूं अखियूं तुंहिंजूं मुंहिंजूं अखियूं पाण में ॻाल्हाइनि के सखियूं शगुफ़्ता में त हाइको लिखण जो फन आहे कि ख़ूबसूरत आहे हिन हाइके में ख़ूबसूरती पैदा करण में हुनमें निज सिंधी समाज रिकॉर्ड कयो आहे इन करे हाइको वधीक निखरी बीठो आहे फनी लिहाज़ खां त इहा कोशिश जिन में केतिरनि शाइरनि कई आहे त फिक्री लिहाज़ खां हिन बेगान जिस्म में रूह विधो आहे संदसि शाइरीअ ते वधीक ॻाल्हाए ऐं पढ़ंदड़ ऐं शाइरा विच में रुकावट नथो गंजण चाहियां इन करे वधीक पढ़ंदड़नि खे छॾिजे थो त उहे संदसि शाइरीअ खे कीअं था ॾिसनि बाक़ी मूंखे यकीन आहे त संदसि शाइरीअ जो इल्मु केतिरनि पढ़ंदड़नि जे उबूर निंड मां ज़रूर जाॻाईंदो पंहिंजा पब्लिकेशन हैदराबाद खां छपियल हिन किताब जी क़ीमत 200 रुपया रखी वई आहे मुंहिंजे सामने रेडियो वॉइस ऑफ लंडन सां हिन ॻाल्हियूं किताबनि जूं सिलसिले में अवां ॿुधो शगुफ़्ता जी शाइरीअ जे किताब ख़ाली कैनवास सजियो ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ हाली सर खे ॾींदा आहिनि सिंध सलामत सलाम अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन